नून लीग क़यादत जी हिदायतुनि ते अवाम खे बिजली जे मसइलनि खे हल कराइण लाइ नएं पिंड सखर में खुलियल कचहरी मुनक़िद कराई वई। केतिरनि ई बिजली सार्फिन जा बिल दुरुस्त कराया विया ऐं शिकायतूं ॿुधी वयूं। एसडीओ सब डिवीज़न गोलीमार नवाज शरीफ जो बिजली चोरी इस्तेमाल कंदड़नि खे कानूनी तौर बिजली इस्तेमाल कनि प्राइवेट लाइनमैननि ख़िलाफ़ भी केस दाख़िल कराया वेंदा। इन सिलसिले में सेप्को बोर्ड ऑफ डायरेक्टर मेंबर ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे ज़िले सदर सखर खुर्शीद अहमद मीरानी नून लीग ज़िले सेक्रेटरीट ऑफिस में बिजली सार्फिन जा मसला हल कराइण लाइ खुलियल कचहरी मुनक़िद कराई, जंहिंमें एसडीओ सब डिवीज़न गोलीमार नवाज शरीफ समेत स्टाफ बिजली सार्फिन जूं शिकायतूं ॿुधियूं ऐं मौके ते बिजली जे वाधू बिलनि समेत ॿिया मसला हल कया। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे खुर्शीद अहमद मीरानी चयो त नून लीग कायदीन ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद शहबाज शरीफ ऐं वफ़ाक़ी वज़ीर वाटर एंड पावर जी ख़ुसूसी हिदायतुनि तहत रमज़ान शरीफ जे मुक़दस महीने में अवाम जे जाइज़ शिकायतुनि जे अज़ाले लाइ ज़िले ऑफिस में खुलियल कचहरी मुनक़िद कराई आहे। नून लीग जी हुकूमत अवामी खुशहाली ऐं मुल्की मईशत जी बहितरी लाइ असराइता क़दम खंया आहिनि। खुलियल कचहरी में नून लीग ज़िले मीडिया कोऑर्डिनेटर अब्दुल फताह बड़ो समेत नून लीग कारकुन पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची